मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां तव्हांजो फनकार अलहदीन जूणे जो अवी ॿुधी रहिया आहियो लाड़ जे सुगदासी चांवरनि जी ख़ुशबूअ जहिड़ो रसीलो रेडियो लाड़ FM 94.3 सदाईं ॿुधंदा रहो ऐं झूमंदा रहो। इन दुखी दिल ते रखी हथ माजरा मूंखां पुछो, इन दुखी दिल ते रखी हथ माजरा मूंखां पुछो, ज़िंदगी गुज़रे थी कीअं तोखां सवा मूंखां पुछो। गॾु गुज़ारियल प्यार जूं घड़ियूं अञा विसरनि न थियूं, गॾु गुज़ारियल प्यार जूं घड़ियूं अञा विसरनि न थियूं, अॼु त हर पल थी वियो कुर्ब में भला मूंखां पुछो। बाबरो ॿारण भरे थो ज़हन केॾो पुण करे थो, दर्द दिल जो दास्तान ही दिल भर मूंखां पुछो। हिन दुखी दिल ते रखी हथ माजरा मूंखां पुछो, ज़िंदगी गुज़रे थी कीअं तोखां सवा मूंखां पुछो। नेण राहुनि में विछाए रोज़ निहारियां राह तो, इंतज़ारी बेकरारी आहे छा मूंखां पुछो। मुर्क सां तो मोब नियारे तन बदन मन ठारे तो, जॾा जी कीअं जियारे सा शफ़ा मूंखां पुछो। प्यार को वापार न आहे जो नफ़ो अंग्रेज़ थिए, दिल ॾियण दिल वठण जा हे मज़ा मूंखां पुछो। हिन दुखी दिल ते रखी हथ माजरा मूंखां पुछो, ज़िंदगी गुज़रे थी कीअं तोखां सवा मूंखां पुछो। वेलकम बैक सामीन, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भलीकार चवंदासीं। लाड़ FM 94 बदीन जी स्टूडियोस मां लाइव प्रोग्राम आणी रहे सलामे लाड़। सलामे लाड़ में अॼु आऊं अवां सां मुखातिब अवांजो मेज़बान मोहम्मद खान मेहरी पंहिंजी मौजूदगी जो सुंदर एहसास अर्पण चाहियो था। तरीक़ेकार बिल्कुलु आसान, मोबाइल जे राइट ऑप्शन में वञी करे टाइप कंदो LAR स्पेस ॾेई पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ शहर जो नालो लिखी करे मैसेज 4471 ते सेंड करे ॾियो। मोहम्मद याकूब जैसर साहिब तव्हांजो मोहबतों, खान मोहम्मद ख़ासकेली साहिब असांखे जॉइन करे चुका आहिनि मके पाक खां। साईं तव्हांजो मोहबतों त अस्सलाम चयन खान, मोहम्मद साले कच्छी, कुर्बान ख़ासकेली, शहज़ादो फैसल ख़ासकेली एंड आजिज़ अब्दुल गनी शेर साहिब। राउकी का असांखे जॉइन करे चुका आहिनि बहितरीन नौजवान शाइर आहिनि वफ़ा अमीन ख़ासकेली साहिब। अमीन ख़ासकेली साहिब तव्हांखे वेलकम भलीकार चवंदासीं। मीर मोहम्मद समय जो विलेज आहे राणू तेजो थरपारकर खां साईं मोहबतों तव्हांजूं। जुडे खां नई टी जो बलोड शाइर आहे मासूम मुख्तियार नोएडो साहिब, तव्हांखे बि वेलकम चवंदासीं। अब्दुल्ला लुटर जे ॻोठ खां वफ़ा मोहम्मद साले लुटर ऐं महाजन नूर मोहम्मद लुटर साहिब तव्हांजूं मोहबतूं पहुची चुकियूं। ॻोठ गुलाम हुसैन जलालानी का नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज जलालानी, आरज़ू असलम जलालानी साहिब, मोहम्मद अनवर जलालानी साहिब, मोहम्मद मुनवर जलालानी साहिब मोहबतों साईं। नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी साहिब असांजा आवाज़ नगर जा सुहिणा साथी आहिनि, वॾा वॾा साईं तव्हांजा। मेरान चौक बदीन कायम रफ़ीक मला बेबी फरजाना ऐं फिज़ा तव्हां जी मौजूदगी जो एहसास असां ताईं पहुची चुको आहे, वॾा वॾ तव्हांजा। आजिज़ अब्दुल गनी शेर साहिब इंतहाई ख़ूबसूरत शाइर आहिनि, लिखनि था इंतहाई सुहिणो बज़म प्यारा साईं। मोहसन बहरानी साहिब तव्हांखे वेलकम चवंदासीं। तव्हांजा वॾा वॾ तव्हांजूं मोहबतूं
असां ताईं पहुची चुकियूं। असद अली लगारी साहिब तव्हांखे बि वेलकम चवंदासीं। तमामु ख़ूबसूरत शाइर आहिनि धरती जा। ॻोठ आचार लगारी खां असांखे ॿुधनि था। आजिज़ अब्दुल गनी शेर साहिब लिखनि था त ख़ान मोहम्मद ख़ास के लिए इलाही परे खां मोहबतनि जा बाबील असां तरफ़ उॾारे पियो। संस प्यार जे पखियुनि खे चाह जा चांवर चुगायूं पिया। लख लाइक मोहम्मद ख़ान साईं तव्हां अदबी प्रोग्राम सां खोड़ सारो चाह रखो था। ख़ुशी जी ॻाल्हि आहे साईं। मोहबतूं तव्हांजो या तव्हांजा प्यार आहिनि। अलाह साईं तव्हांखे हाजी मोहम्मद खैबर साहिब असांखे जॉइन करे चुका आहिनि। नई टे जा बलोड़ लेखक आहिनि। लिखंदा लाड़ जे मधोश हवाउनि में अवां जो अलबेलो आवाज़ आशिकाना दिलनि लाइ के आथत खां घटि कोन्हे। आबाद हुजो साईं। मोहबतूं तव्हांजो या तव्हांजे ख़ूबसूरत समातुनि जो कमाल आहे। वफ़ा अमीन ख़ासि कली साहिब आरज़ू असलम जलालानी साहिब लिखंदा माशाअल्लाह प्यारा माखी खां बि मिठड़ो आवाज़ आहे तव्हांजो। सदा आबाद हुजो। अदा साईं तव्हांजो मोहबतूं तव्हांजा कुर्ब आहिनि। मोहम्मद याकूब जैसर साहिब असांजो प्यारो दोस्त असां सां हम सफ़र। नबी बख्श गुरगेज साहिब तव्हांजो मोहबतूं तव्हांखे वेलकम चवंदासीं। सैफुल्ला समू साहिब तव्हांखे वेलकम भली चवंदासीं। वॾा वॾ तव्हांजा। आरजे सिकंदर अली गांगरो साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम प्यारा वेलकम तव्हांखे चवंदासीं। अब्दुल गनी कातियार यकीनन आवाज़ नगर जो सुहिणो साथी आहे। तमामु बहितरीन आरजे लिखंदा अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम मोहबतूं प्यारा। असद अली लगारी लिखंदा त ख़ातम हुसैन कलमती के सलाम साईं तव्हांजा सलाम बिल्कुलु पहुची चुका। मोहम्मद याकूब जैसर लिखनि था त दोस्तो बज़म खे शेयर कंदा हलो। मोहबतूं प्यारा साईं। हाजी मोहम्मद खैबर लिखनि था त अली मुराद खैबर तव्हांखे ॿुधे पियो साईं वॾी महिरबानी। आजिज़ अब्दुल गनी तव्हां लिखियो आहे त सिकंदर अली गांगरो खे भली कार। खान मोहम्मद ख़ास अली साहिब लिखनि था त कौन कहता है कि मोहब्बत आंखों में होती है साहिबा, दिल तो वो भी ले जाते हैं जो नजरें झुका के चलते हैं। वाह। खान मोहम्मद ख़ास अली साहिब मके पाक सऊदी अरब में असांखे कनाइनि पिया वॾा वॾ। आजिज़ अब्दुल गनी सिंधी लिखनि था त अब्दुल गनी कातियार खे गुलाबी सलाम साईं बिल्कुलु तव्हांजा सलाम पहुची चुका। सैफुल्ला समू साहिब तव्हां लिखो थैंक यू अदा वॾी महिरबानी मोहबतूं तव्हांजो। मोहम्मद याकूब जैसर साहिब तव्हांजा कुर्ब। सैफुल्ला समू साहिब तव्हांजो मोहबत। अली जिसकानी साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि। अली जिसकानी लिखंदा त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम प्यारा मोहबतूं तव्हां। मीर एजाज़ टालपुर साहिब लख थोरा तव्हां लिखो आवाज़ ज़बरदस्त प्रोग्राम। साईं बख्श ख़ास कली असांखे कड़ियो कवर खां कनाए पियो। साईं बख्श ख़ास कली साहिब तव्हांखे भली कार वेलकम चवंदासीं। इमरान मला साहिब तव्हांजो मोहबतूं असां ताईं पहुची चुकियूं। जरवार ख़ादिम तव्हांजो मोहबतूं तव्हांखे वेलकम चवंदासीं। अज़ीज़ुल्लाह अरबाब साहिब तव्हांजो लख थोरा। ख़ादिम हुसैन कलमती साहिब तव्हांजो मोहबत। खूबसूरत ख्वाब ॾिसंदे ज़िंदगी गुज़री वई बिरे में बेताब लुछंदे ज़िंदगी गुज़री वई। खूबसूरत ख्वाब ॾिसंदे ज़िंदगी गुज़री वई बिरे में बेताब थी लुछंदे ज़िंदगी गुज़री वई। शबनमी सुबुह लिखियल न आहे नसीबनि में किथे। रात खां प्रभात पिनंदे ज़िंदगी गुज़री वई। वेलकम भली कार चवंदासीं सभिनी ख़ूबसूरत समातुनि खे जिन जिन महिरबाननि असांखे हाणे जॉइन कयो आहे। ट्यून कयो आहे लाड़ FM 94 बदीन अवाम जो आवाज़। आजिज़ अब्दुल गनी शेर साहिब पंहिंजे निकोर गज़ल जी चूंड करे थो। वरी यादि तुंहिंजी अखियुनि में तरे थी। वरी यादि तुंहिंजी अखियुनि में तरे थी। प्री पल बिन सवा तो सरे थी। सदा यार सारूं आवाज़ूं असांखे लबनि ते पुकारूं आवाज़ूं असांखे। सफ़ा सिक तुंहिंजी तदा
सा भरे थी वरी याद तुझे अखिन में तरे थी पिरी पल न सवा तो सरे थी सुबह शाम तोखे संभारे पई दिल कची निंड मां थी उतारे पई दिल मोहब्बत न लाए तुझे मिठा बस मरे थी वरी याद तुझी अखिन में तरे थी कंदे याद तोखे वया डी गुजरी तुझो आजिज़ तोखा वियो की विसरी फकत हान दिलड़ी दुखन मंझ डरे थी वरी याद तुझी अखिन में तरे थी पिरी पल न सवा तो सरे थी ओके जनाब जेकॾहिं अवां बि पंहिंजी मौजूदगी जो सुंदर एहसास अर्पण चाहियो था त तरीक़ेकार बिल्कुलु आसान आहे मोबाइल जे राइट ऑप्शन में वञी करे टाइप कंदो LAR स्पेस ॾेई पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ शहर जो नालो लिखी करे मैसेज 4471 ते सेंड करे ॾियो मेरान चौक बदीन कायम रफीक मला बेबी फरजाना फिजा तव्हांजी चूंड आहे शहर दिल जो एतिरो वीरान थींदो सो न जातम बरवसन जो बेपनाह बेमान थींदो सो न जातम को रफ़ो घर कोन मिलियो चाक दामन जे रफ़ो ले दिल दुखी जो दर्द बेदरमान थींदो सो न जातम गांव गहरो ॾिस त कीअं ॾियो ॾींहुं थींदो वञे थो साथ तुंहिंजो सूर जो सामान थींदो सो न जातम इश्क खे को लहद में लाहे सघियो न आहे कॾहिं हुस्न बि हुन हाल ते हैरान थींदो सो न जातम शहर दिल जो एतिरो वीरान थींदो सो न जातम बरवसन जो बेपनाह बेमान थींदो सो न जातम शहर कढण खां सैयद सलीम शाह सैयद वसीम शाह अस्सलाम वालेकुम सलाम साईं तव्हांजो खोड़ सारी मोहबतूं विलेज उमर सुमरो जवाऊ खां अब्दुल मुबीन सुमरो साहिब फौजी बिलावल अली सुमरो साहिब डॉक्टर बहादुर अली सुमरो साहिब एंड शायर अजीज सुमरो तव्हां लिखियो था जिथे बि जो ख़ुशि जो अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे आमीन साईं गुलाम सरवर रिंद साहिब आवाज़ नगर जा सुहिणा साथी असांखे कनाइनि पिया वॾी महिरबानी गुलाम सरवर रिंद साहिब तव्हांखे वेलकम भली कार चवंदासीं प्रोग्राम आहे सलामी लाड़ बरा रास्त लाइव तव्हां सां मुखातिब आहियूं 94 जी स्टूडियोस मां ओके दिल खणी वञण जी ॻाल्हि थिए पई सोके जनाब तव्हां ख़ूबसूरत तव्हांजे समातुनि जो नाम ही गीत ओके जनाब खान मोहम्मद खासकली साहिब तव्हांजो इंतखाब आहे त दिल चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा दिल चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा चुल्ह में टांडा भरियल आहिनि अञा कणिक सां भांडा भरियल आहिनि अञा पोइ पराठा बि तरियल आहिनि अञा हथ मर्जा ठरियल आहिनि अञा दिल चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा साग पासे सां सुकाए थई रखियो गुड़ ज़रो ॿियनि खां बचाए थई रखियो ढिग बुसरिन जो पचाए थई रखियो मखण तुंहिंजे ते सजाए थई रखियो गे सचो हथड़नि सां ठाहे थई रखियो शीशो माखीअ जो लिकाए थई रखियो पंहिंजे हथड़नि सां रली ठाही अथई खीरणी ख़ुशी थी खिली ठाही अथई दाल मुङनि जी दिली ठाही अथई छागण ते कांव बोले कोन थो मूंखे नंढड़ो भाउ बोले कोन थो हाण जंहिंखे कोई रोले कोन थो दिल चवे थी ॻाल्हि अॼु दिल जी मञा दिल चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा वाह जो पाणी लथो हूंदो वरी सीने यारनि जो जथो हूंदो वाह जो पाणी लथो हूंदो सभिनी यारनि जो जथो हूंदो वरी मेरी लोई ऐं खथो हूंदो वरी पंहिंजो फेरीअ में मथो हूंदो वरी
पेर चोरी जा लिकाइण जो मज़ो, हथ मिट्टी में विञाइण जो मज़ो, वाट वीकन खे सताइण जो मज़ो, अॼु खणी बेरसूलन खे वञा, दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा, दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा। वाह साईं वाह। अज़ीज़ुल्लाह अरबाब साहिब तव्हांजो माशाअल्लाह। साईं मोहब्बतूं आजिज़ अब्दुल गनी सिंधी लिखियो त लाजवाब साईं, खादम कलमती लिखियो त नाइस प्रोग्राम। खान मोहम्मद खासकली साहिब तव्हांजो मोहब्बतूं तव्हांजा लख थोरा। अब्दुल रहीम बमरो साहिब लिखनि था त ग़ुलाम सर रिंद खे मुल्कुनि सां मराबा। आजिज़ अब्दुल गनी सिंधी लिखे थो तव्हां जेको बि गीत प्ले कंदा आहियो उहो असांजे लाइ इंतिहाई बहितर हूंदो आहे। आरजे सिकंदर अली गांगरो साहिब लिखंदा था शाम जो प्रोग्राम कदुस लड़े पियो लाड़ का सूरज। जिंदगी के नाम गुजरी गुजरी वेंदी, शहर दिल तां शाम गुजरी वेंदी। जिंदगी के नाम गुजरी वेंदी, शहर दिल तां शाम गुजरी वेंदी। रौनकूं मेड़े रखूं था तुंहिंजे लाइ, शब आलाम गुजरी वेंदी। शहर तुंहिंजे शोर खां दूरी चङी, ज़िंदगी गुमनाम गुजरी वेंदी। वेलकम मलिकार चवंदासीं सभिनी ख़ूबसूरत समातुनि खे। कोट वली मोहम्मद निज़ामानी जालार खां फ़कीर मंठार जालारी, रईस मोहम्मद शरीफ निज़ामानी साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि। सलीम बकरार, हमज़ो खान निज़ामानी, समर फातिमा तव्हां सां गॾु आहे। वॾी महिरबानी लख तौरा। तव्हांजी चूंड आहे त जो थियो गुज़रियो भुलाए छॾिजां, मुर्क चपड़नि ते सजाए छॾिजां, ख्वाब साहिल थी पवन जे जाना, जाग जा बेड़ा जलाए छॾिजां। जे न खेॾण लाइ खिलोनो पाए पोइ असांखे ई सॾाए वठिजां। विलेज मोहम्मद ओठो खां पीरुल आशारी खां ग़ुलाम अली मला साहिब काको ओठो अवां सां गॾु आहे। मोहम्मद ओठो तव्हां लिखियो आहे त भाउ मुमताज़ मौलाई। शहर कढण खां सैयद सलीम शाह साहिब तव्हांजूं मोहबतूं असां ताईं पहुची चुकियूं आहिनि। ॻोठ अब्दुल्ला लुठर खां वफ़ा मोहम्मद साले लुठर साहिब जी चूंड आहे। मूं त चाहियो तूं हुजे बस चाह में, दिल जी दुनिया में वसी साह में। केतिरो आहे महकियो दर्द जिगर, छा न ख़ुशबू आहे फुल फैली राह में। लोक सदिन खां पियो छो ए ख़ुदा, सूर भोगे ॻाइजे पियो गाह में। मूं त चाहियो तूं हुजे बस चाह में, दिल जी दुनिया में वसी ऐं साह में। खातम हुसैन कलमती साहिब मीरपुर साकरो खां असां सां गॾु आहिनि। आजिज़ अब्दुल गनी शर साहिब लिखंदा असांखे इश्क सारनि जीअं छंडे फूके छड़े थो पियो। वाह साईं वाह। ख़ूबसूरत सिटो हसन दर्स जूं। असलम मेहरी साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि। असलम मेहरी लिखंदा लाजवाब प्रोग्राम। असलम मेहरी साहिब वेलकम तव्हांखे चवंदासीं। असलम मेहरी साहिब तव्हांजी चूंड आहे त अड़े शहर बेमहर तुंहिंजे गलियुनि खे छॾियोसीं, अड़े शहर बेमोहर तुंहिंजे गलियुनि खे छॾियोसीं, रोअंदड़ अखियुनि साण खिलंदड़ दिलनि खे छॾियोसीं। विहाए वियो विछोड़े जो अहिड़ो अंदर खे, भले आरज़ू हसरतनि ख़्वाहिशनि खे छॾियोसीं। आई मौसम गुल त शाखुनि ते बस ज़ख़्म टिड़िया, ख़बर न आहे किथ मौतुनि जे कलियुनि खे छॾियोसीं। हवा उॾाए पननि जी घेले वयूंसीं, ॿ टे लुड़क लाड़े अबाणनि कखनि खे छॾियोसीं। गुनाहगार अंग्रेज़ हिकिड़ो हो सो हलियो वियो, अड़े शहर तो वटि त तुंहिंजे वलियुनि खे छॾियोसीं। शकील आरिसर साहिब तव्हांजो मोहबतो तव्हांखे वेलकम। भलीकार चवंदासीं आवाज़ नगर जा सुहिणा साथी आहिनि। शकील आरिसर साहिब वेलकम।
जो इंतखाब आहे हवी मुर्गी मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾे असांजे ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो वाह साईं वाह असन दर्स जूं सीटूं तां इंतखाब कयूं आहिनि शकील आरिसर साहिब लिखे थो सलाम प्यारा खादम हुसैन कलमती तव्हांजो इंतखाब आहे नाचीज़ दिलावर रिंद जी शाइरी अवां जो इहो ई बहानो रहियो आहे अवां जो इहो ई बहानो रहियो आहे पिरी प्यार काथे सुहानो रहियो आहे अञा यादि में थो पिरी मां जलां ॾिस रुगो दर्द जो बस तरानो रहियो आहे सदाईं ॾिसां के ॻोढ़ा थो अखियुनि में ख़ुशियुनि में किथे ख़ुशि ज़मानो रहियो आहे हयाती असां ग़मनि में गुज़ारी असां लाइ ग़मनि जो खज़ानो रहियो आहे लिखी थो ॿुधायां अव्हां खे प्यारा ॾुखनि ऐं सुखनि जो फसानो रहियो आहे गले यार लाइ अची हाणे हेकर सॼो लोक टोके तानो रहियो आहे छॾे रिंद रोले ॾेई पूर कहिड़ा दिलावर सदाईं निशानो रहियो आहे अवां जो इहो ई बहानो रहियो आहे प्री प्यार काथे सुहानो रहियो आहे मूंखे जनाब अब्दुल गनी सिंधी लिखनि था त उॾाणियूं डूर पे आड़ियूं समूह कंहिं सार वांगे हो लड़ियो पे लाड़ता सूरज मुहाणे ॿार वांगे हो आजिज़ तव्हांजो मोहबतूं लख थोरा वसीम चांडियो साहिब लिखनि था दादा ज़बरदस्त प्रोग्राम मोहबतूं साईं मोहम्मद साले सुमरो साहिब तव्हांखे वेलकम चवंदासीं मंज़ूर अहमद उनड़ साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि असांजा इंतिहाई प्यारा दोस्त मंज़ूर अहमद उनड़ साहिब लख थोरा अवां जो इंतखाब आहे मंज़ूर अहमद उनड़ साहिब त अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा दिलि लॻी हले ज़मानो पियो आहे अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा दिलि लॻी हले ज़मानो पियो आहे इहा हाल दिलि जी अञा इब्तिदा आहे ॿुधाइण लाइ सारो फसानो पियो आहे अञा रंजशुनि जी न मौसम मटी आहे अञा रंजशुनि जी न मौसम मटी आहे अवां सां मिलण जो बहानो पियो आहे लता कोन सपननि जा पंछी अखियुनि में अञा ख़ाली आशानो पियो आहे अञा सार सावण सुरे पई सीने ॾिसण लाइ मंज़र सुहानो पियो आहे अञा आस आहे चपन खे चुमण जी अञा दिलि लॻी हले ज़मानो पियो आहे रजबली घोटो साहिब तव्हांजो मोहबतूं असां ताईं पहुची चुकियूं आहिनि खादम हुसैन कलमती लिखनि था बहितरीन बज़म मोहबतूं प्यारा गुड वली मोहम्मद रिज़ामनी झालार खां फ़कीर मंठार झालारी जी चूंड आहे हवाउनि में गूंजूं कतारूं ॾिठियोसीं हवाउनि में गूंजूं कतारूं ॾिठियोसीं मारियुनि जो तिन ते बि मारूं ॾिठियोसीं लड़ी लुड़क पिया ऐं लुची दिलि पईसूं जॾहिं काल घायल उॾारूं ॾिठियोसीं किज़ा खे बि मुर्गी क़बूले वरितोसीं हुयूं यार कई ॿारूं ॾिठियोसीं बरम दोस्तीअ जो अञा आहे क़ाइम प्यारियूं अवां जूं नियारूं ॾिठियोसीं अमीर अली चानियो साहिब तव्हांजो मोहबतूं असां ताईं पहुची चुको तव्हां लिखियो आहे ज़बरदस्त प्रोग्राम आहे शकील आरिसर साहिब तव्हांजो इंतखाब गिचीअ में मूं हुयो पातो सीने सां हुयो लातो गिचीअ में मूं हुयो पातो सीने सां हुयो लातो मुंहिंजो महबूब कल मूंखे हथनि में हार वांगे हो वाह साईं वाह ख़ूबसूरत आजिज़ अब्दुल गनी सिंधी लिखियो ज़बरदस्त साईं मोहबतूं तव्हांजो खादिम कलमती लिखियो त दोस्त स्टिकर न मोकिलियो बिल्कुलु सही मंज़ूर अहमद उनर लिखंदा त बहितरीन प्यारा वॾा वॾा तव्हांजा मीर एजाज़ नाहियूं असांजो इंतिहाई मानवर साईं असां सां जुड़ी चुको आहे मीर एजाज़ नाहियूं साहिब मीर एजाज़ नाहियूं साहिब तव्हांजी चूंड आहे तोहमतुनि जी संग बारी शहर तुंहिंजो दिलि जी साॻी आज़ारी शहर तुंहिंजो नफ़र तुंहिंजा आहे सॼा सारा हुजूम कुर्ब में आहे कुर्बदारी शहर तुंहिंजो हे ठटे जूं गलियूं साॻियूं ऐं अभी चंद अॼु बि सरमद ले
कटारे शहर तुंहिंजो दर्द जी हर का गली मूंडे मुड़े थी तोबा ज़ारी शहर तुंहिंजो तोमतुनि जी संगबारी शहर तुंहिंजो असां पंध पंहिंजो पुॼाए वञूं पिया अवां साण नातो निभाए वञूं पिया असां पंध पंहिंजो पुॼाए वञूं पिया अवां सां नातो निभाए वञूं पिया ही आकाश सारो अमानत थो सो ही आकाश सारो अमानत थो सो सितारनि सां झिरमिर सजाए वञूं पिया असांजे वञण ते कजो गम न साथियो असांजे वञण ते कजो गम न साथियो असां पाण अवां में समाए वञूं पिया चढ़ी चंड जी नार ते समुंड जागे अवां खे किनारे लॻाए वञूं पिया मोहबत जी मूड़ी हुई हड़ में जेका अवां में उहा सभु विराए वञूं पिया असां पंध पंहिंजो पुॼाए वञूं पिया अवां साण नातो निभाए वञूं पिया ढोलण सिंधी साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि मोहबतूं साईं तव्हांजा वॾा वॾा तव्हांखे वेलकम बेलीकार चवंदासीं वफ़ा नूर मोहम्मद चांडियो साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि आवाज़ नगर जा सुहिणा साथी आहिनि सऊदी अरब खां कराइनि था वॾी महिरबानी तव्हांजा वॾा वॾा असलम मेहरी साहिब तव्हांजूं मोहबतूं अब्दुल्ला लुटर जे ॻोठ खां वफ़ा मोहम्मद साले लुटर लिखनि था त शो ज़बरदस्त ऐं लाजवाब साईं वॾा वॾा तव्हांजा मीर खासकली साहिब तव्हांखे वेलकम बेलीकार चवंदासीं इफ्तिखार अहमद मंगरियो साहिब असद अली लगारी जबरदस्त शायर है पान धरती जो खूबसूरत इंतखाब दिल चरी भितन सां ॻाल्हियूं करण तूं छॾे ॾे दिल चरी भितन सां ॻाल्हियूं करण तूं छॾे ॾे वक़्तु वॾो बादशाह अथई वापसि वरण तूं छॾे ॾे उदास राउन में रुलंदे तोखे वया के साल गुज़री परदेसी पिरीअ जो हाण पचारूं करण तूं छॾे ॾे सही वञ सभु सूर सिर ते छो थी दाऊं करी ज़मानो ज़ालिम अथई आऊं भरण तूं छॾे ॾे उमिरि सारी जो अथी विछोड़ो साथी विया सभु लॾे अखिणियूं करे आलियूं वेठो रोए निहारण तूं छॾे ॾे जुड़ी वियो असद अली तुंहिंजो नातो हाण दर्दन सां वेही गमन साण लगारी गुज़ारण पाण सवारण तूं छॾे ॾे दिल चरी भितन सां ॻाल्हियूं करण तूं छॾे शहबाज चांडियो साहिब तव्हांजूं मोहबतूं असां ताईं पहुची चुकियूं आहिनि वॾा वॾा साईं तव्हांजा मोहम्मद अशरफ नवानी साहिब तव्हां पंहिंजूं मोहबतूं शेयर कयूं न लख थोरा शकील आरीसर साहिब पंहिंजे ख़ूबसूरत गज़ल जी चूंड करे थो आऊं ॾियो थी मन जलायां तुंहिंजे शाइर थिए विजूद तो लाइ विखरायां तुंहिंजे शाइर थिए तूं जज़्बा कुंवारा मुंहिंजे अखियुनि में ॾिसी शुआ मातम करायां तुंहिंजे शाइर थिए ट्रक कचड़ो लिखे कोरे पने ते पिरी पोपट गलता उॾारियां तुंहिंजे शाइर थिए
अखड़ियों आधी उलारे तू तुंहिंजा तारा बखीन चंद तोलाए उभारियां तुंहिंजे शाइर थी मुर्को मोटी अचन हारी सर खे अखिन ॾिसी आजिज़ लाइ नेण बिछायां तुंहिंजे शाइर थी ओके जनाब आजिज़ अब्दुल गनी सिंधी साहिब तव्हांजो मोहबतों शकील आरी सर साहिब तव्हांजा वॾा वॾा ख़ादम सिन कलमती साहिब तव्हांजो मोहबतों अब्दुल रहमान बंबरो साहिब तव्हांजा कुर्ब पहुचनि पिया असां ताईं असांजे आवाज़ नगर जो सुहिणो साथी नूर मोहम्मद चांडियो साहिब असांखे सऊदी अरब में कराइनि पिया साईं तव्हांजो मोहबतूं आहिनि आजिज़ अब्दुल गनी सिंधी लिखियो ज़बरदस्त साईं मोहबतूं तव्हांजूं आजिज़ अब्दुल गनी शर लिखंदा त नारे खां ॿुधूं पिया ज़हीर अहमद शर राशिद शर मोहम्मद रहीम शर ॿुधनि पिया खेनि वेलकम चऊं था साईं मोहबतूं तव्हांजूं आजिज़ अब्दुल गनी सिंधी साहिब लख थोरा अब्दुल रहमान बंबरो साहिब लख थोरा ओके जनाब प्रोग्राम जो टाइम जेको उहो पंहिंजी पुॼाणी त यकीनन पहुची चुको 2 कलाक ख़बर ई कान पई कीअं गुज़री विया जावेद अली साहिब असां सां जुड़ी चुका आहिनि लिखंदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आर्च दिलदार दस्ती साहिब हिकु भेरो ॿीहर पंहिंजी मौजूदगी जो सुंदर एहसास अर्पिनी पिया लिखंदा तमामु ज़बरदस्त बज़माए मोहबतूं साईं त सामी इन ते प्रोग्राम सलामी लाड़ जा समूरा सुरा रंग हवाउनि जे दोश फिज़ाउनि में विखरी चुका